महीनों को भी निभागो ना है, महीनों को भी निभागो ना है, निभागा पाण है। महीनों अल्लाह जो आ, अल्लाह ताला पैदा कयो आ, अल्लाह ताला ठाहियो आ। हिन महीने में शादी भी जायज़ आ, हिन महीने में सब कुछ जायज़ आ। अल्हम्दुलिल्लाह, या ग़लत ॻाल्हि आहे त हिन महीने में शादियूं न कयो। हाँ, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका आलिम सगोरा फरमाईंदा आहिनि, पहिरीं सफ़र खां वठी 13 सफ़र ताईं महबूब मदीने वाले सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेहरे में सूर पियो, जेके बिस्तर ते आरामी हुआ, वो उनजी लाइ दुआ फरमाइनि, या अल्लाह आसानी फरमा, या करीम रब हिन महीने खे ख़ैर और बरकत सां गुज़री वञे, बस इन जे लाइ आहे। बाक़ी हिन महीने में का बि रंड रोको कोन्हे। जेकर रंड रोको हुजे, अल्लाह जे कामिल वलीअ जा उर्स हिन महीने में न हुजनि। तव्हां पाण ॾिसो, अल्लाह जे कामिल वलीअ जा उर्स हिन महीने में न हुजनि। ख़बर पई अल्लाह जे कामिल वलीअ जा उर्स हिन महीने में आहिनि त हीउ महीनो वॾी बरकत वारो महीनो आहे। बाक़ी रही ॻाल्हि सूरह मुज़म्मिल जी, मां कल्ह सुबुह खां वठी काफ़ी उलमाए करामनि खां पुछां थो पियो त सूरह मुज़म्मिल साईं हिन महीने में पढ़ाइणु कीअं आहे। 4-5 उलमाए करामनि, मुफ्ती खलील खां, साईं खलील अहमद जान खां, साईं दिलबर साईं त माशाअल्लाह कल्ह मदीने निकिरी विया, कल्ह मदीने विया हुया। तंहिंजे करे साईं इरफान चिश्ती साहिब काफ़ी पुछां थो पियो, को बि आलिम दीन नथो चवे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सफ़र में सूरह मुज़म्मिल पढ़ायो। अल्लाहु अकबर। यार क़ुरान खे सिर्फ़ु अचे सफ़र में मिलंदो आहे, दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। पर तव्हां हिते ॻाल्हि कंदो, घर कोन ॻाल्हि कंदव। यादि रखो, हेड़ी स्पष्ट आहे, हिते भली केॾी बि ॻाल्हि कयो, पर माइन जे साम्हूं झुकियल आहियो। हा साईं, लाज़मी ॻाल्हि आहे। मायूं पढ़ाइनि ई पढ़ाइनि, भली छा ॿुधो, मायूं पढ़ाइनि ई पढ़ाइनि अजीब तरीक़े सां। अटे जा ॻोढ़ा ठाहे 313, या चणा वठी अचो, या खंड वठी अचो। हमरा चौपल घुमण पाती वटि कोन लॻी वियो, जेकॾहिं नथो करे त वरी घर में कीअं अचे, मसला त वॾा। तंहिंजे करे सवाबु आहे, गुनाह कोन्हे, सवाबु आहे। बाक़ी ॻाल्हि ग़लति आहे। हिन महीने खे लिबास जो अस्तगफिरुल्लाह, अल्लाह सिंह असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। रब करीम छंछर जे ॾींहुं